अस्सलाम वालेकुम, वेलकम सारे अपन एनसाइक्लोपीडिया चाला खुशावत भी सही है। हिन वीडियो में पाण 7.2 एक्सरसाइज करना से जेकी 7th क्लास में वरतला हुन मां बियो जेको सवाल है उनमें छा तो पूछे द कास्ट ऑफ अ मोबाइल इज RS 4850 रुपीज़, फाइंड दी GST एट द रेट ऑफ 17%। पाण के GST हू पाण के मालूम करनो जनरल सेल टैक्स। तो मोबाइल की कीमत है 4850 रुपया, ठीक है। सागे तरीके से तो 4850 के पाण खाली ज़रब करे छॾंदासीं 17% सां, ठीक है। हाणे जेकॾहिं तव्हां समराइज़ कयो, साॻी ट्रिक अप्लाई कयो, ही साइन वही ऐं ही 1 0 वही ॾाई हिते अची वई, मतिलबु 2 0 कटणी हूंदियूं आहिनि साइन कटण जे जाइ ते। त 1 0 आहे, 1 0 आहे त हू 1 0 कटे छॾी आहे त ॾाई हेॾे शिफ्ट करे छॾी आहे, ठीक है। तो हाणे इन्हनि खे ज़रब कयूं, हिननि खे ज़रब कंदासीं त पाण वटि जवाबु छा ईंदो? पाण जवाबु ईंदो 824.5, ठीक है। ही पंहिंजो जवाबु आहे। इन खां पोइ पाण 4th प्रॉब्लम कंदासीं। इनमें छा थो पुछे द माइक्रोवेव कास्ट RS 15,200, रेट ऑफ GST इज़ 17 चार्ज ऑन इट। हाणे चार्ज GST टैक्स घणो लॻो आहे हिन ते 17%। फाइंड द अमाउंट ऑफ GST एंड टोटल कास्ट ऑफ द माइक्रोवेव, ठीक है। पाण इन ते केतिरो मतिलबु चार्ज GST चार्ज केतिरो थियो आहे हू पैसनि में ॿुधाईंदासीं, ऐं हुन खां पोइ हुनजी क़ीमत केतिरी थींदी हू पाण ॿुधाईंदासीं माइक्रोवेव जी। हिन वांगुरु ई पाण सभिनी खां पहिरियों त GST टैक्स मालूम कंदासीं। 15,200 के ज़रब कंदो तव्हां 17% सां, ही साइन वही 2 0 वयूं, बाक़ी 17 के 2 सां ज़रब कंदो त 34 थिया, 4 3 मथे 85 थींदो आहे। 85 ऐं जेका 4 3 मथे वियल आहिनि 88 थिया, बाक़ी 8 मथे 1 17 17, बाक़ी 8 घणा थिया 25 थिया, ठीक है। हाणे 152 के ज़रब कंदासीं 17 सां त 2584, मतिलबु हिन ते जेको जनरल सेल टैक्स आहे हू 2584 रुपया आहे। त टोटल इन जी अमाउंट केतिरी थींदी, कास्ट केतिरी थींदी? ही त जनरल सेल टैक्स आहे, त हाणे हू टोटल कीअं मालूम थींदी? त 15,000 जेकी असल क़ीमत आहे ऐं विच में GST जेको टैक्स आहे हू कयोसीं त टोटल घणा थिया? 17,784 रुपया थिया। हाणे GST ई थियो ऐं टोटल जेकी हुनजी कास्ट आहे उहा ई थी। हिन खां पोइ पाण हाणे 6 प्रॉब्लम कंदासीं। इनमें छा थो चए त रेफ्रिजरेटर इज़ सोल्ड इंक्लूसिव ऑफ 17% GST, ठीक है। हाणे टैक्स मतिलबु हिन में GST टैक्स शामिल आहे फॉर 35,375। फाइंड द एक्चुअल कास्ट ऑफ द रेफ्रिजरेटर। एक्चुअल कास्ट रेफ्रिजरेटर जी घणी थींदी हू पाण खे मालूम करणी। तो पाण कुछ ना करनो, ही जेकी पाण खे मिलियल आहे कास्ट जेकी जंहिंमें शामिल आहे GST टैक्स, हिन के डिवाइड करे छॾिणो आहे 1.17 सां। डिवाइड कंदासीं त पाण वटि जवाबु छा ईंदो? 3,235। जॾहिं टैक्स शामिल हुजे त पाण खे एक्चुअल क़ीमत मालूम करणी हुजे त पाण गिवन जेकी क़ीमत आहे टैक्स जंहिंमें शामिल आहे हुन खे डिवाइड करे छॾंदासीं 1.17 सां, त पाण खे एक्चुअल जेकी क़ीमत आहे टैक्स खां बिना हू पाण खे मिली वेंदी, ठीक आहे। हाणे 9 पाण प्रॉब्लम कंदासीं। इनमें छा थो चए द कास्ट ऑफ अ शर्ट एक्सक्लूडिंग टैक्स, टैक्स शामिल कोन्हे हुन में, मतिलबु ही जेकी पाण मालूम की आहे हिन वांगुरु ही जेकी आहे हिन में टैक्स शामिल कोन्हे, हिन में टैक्स शामिल आहे, त हिन में टैक्स शामिल कोन्हे एंड द अमाउंट ऑफ GST ऑन इट इज़ 436 रुपया। GST इन ते अमाउंट केतिरी लॻंदी? 436 रुपया इन में मतिलबु शामिल थींदा। फाइंड द रेट ऑफ GST। रेट ऑफ GST हू छा थींदो, ठीक आहे। 436 के जीअं कि ही पाण मालूम कयोसीं रेट जेकी अॻे बर्थ वारा प्रॉब्लम इन खां पहिरियों वारा कया आहिनि, मतिलबु 7.1 में, त 436 के तव्हां डिवाइड करे छॾंदो 2560 सां, ठीक आहे, ऐं ज़रब कंदो सभ सां, छो जो परसेंटेज में पाण रेट ॾींदऊं, त जवाबु पंहिंजो छा थींदो? 1 0 वही 1 0 वही, बाक़ी हाणे करे वठूं, ठीक आहे। हिननि खे सिंप्लीफाई करण खां पोइ जवाबु पंहिंजो छा थियो? 17%।
17% मतलब GST टैक्स जेको 436 टैक्स लगल आहे, बाक़ी उनजी परसेंटेज घणी आहे, उहो 17% आहे। ठीकु आहे, उम्मीद आहे सम्झ अची वियो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे।